अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल हड़ई हिकु जहिड़ा तमामु बहितरीनु कॉमेडियन ड्रामो आहे, मज़ाहिया ड्रामो आहे, जंहिंमें ख़ादिम खोखर सां गॾु अलाए केतिरनि अदाकारनि जंहिंमें कीरो साहब बि आहे ऐं सभिनी पंहिंजी अदाकारीअ जोहर ॾेखारिया आहिनि ऐं खिलाए खिलाए तव्हांखे ही पेट में सूरु विझंदो ड्रामो जॾहिं ही ड्रामो लॉन्च थींदो। काफ़ी ड्रामो तयारु थी चुको आहे, शूटिंग बि मुकमल खौड़ थी चुकी आहे, शिकारपुर में जी शूटिंग कई वई ऐं हीउ ड्रामो ॾाढो कॉमेडी आहे। सभु नाले वारा अदाकार आहिनि, सभु फ़नी कॉमेडी कैरेक्टर में आहिनि। जॾहिं हीउ हलंदो ऐं काफ़ी ड्रामनि जा ही रिकॉर्ड बि टोड़ींदो। दोस्तो हिन ड्रामे खे गेटनि वारनि लॉन्च करिणो आहे, उन्हनि जी प्रोडक्शन में ही ड्रामो अचण वारो आहे ऐं दोस्तो हिन ड्रामे जो बेसब्री सां काफ़ी माण्हुनि खे इंतज़ारु आहे। हिन टाइम को ड्रामो मश्करी कॉमेडी में कोई ड्रामो कोन थो हले। हिन जे मुक़ाबले में वरी सिंध टीवी वारनि लॉन्च कयो आहे ड्रामो जंहिंजो नालो आहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस। हीउ ड्रामो आहे हड़ई हिकु जहिड़ा, मतिलबु मिलंदो जुलंदो नालो बि आहे, मिलंदी जुलंदी कहाणी बि आहे, कॉमेडी ॿिन्ही ड्रामनि में आहे। ॿिन्ही ड्रामनि जा अदाकार कॉमेडी आहिनि, ज़बरदस्त आहिनि। काफ़ी अहिड़ा अदाकार आहिनि जेका केटिन वारे ड्रामे में जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस, सिंध टीवी वारे ड्रामे में जेका आहिनि त वरी हड़ई हिकु जहिड़ा में बि आहिनि ऐं यानी मुक़ाबले जा ड्रामा आहिनि ॿई ऐं तमामु जल्द लॉन्च थियण वारा आहिनि। ऐं दोस्तो उमेद कंदा त असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।